हाणे पंहिंजे दोस्त मिस्टर इनामुल्ला जमाली खे गुज़ारिश कंदुसि त अची करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं ॿ टे असांखे अहिड़ा शेर ॿुधाए जो उहे शेर हमेशह जे लाइ असांजे दिलनि में चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे हेॾी सारी महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे ओॾेरी आई देवी दिलि ते जंहिंजो कोई देस न वेसि मूर्ख माण्हू पंहिंजो हुन सां अंग हलाए वेठो आहे साधू माण्हू बहिराड़ीअ जो जंहिंजे दिलि में को मेर न हो शहर जे सियाणनि वापारियुनि खां पाण फुरायो सभिनी दोस्तनि खे सलाम ऐं जेकॾहिं यूनिवर्सिटी जे चइनि सालनि जे हवाले सां ॻाल्हि आहे कोन्हे त सिंध यूनिवर्सिटी में छा आहे मां जॾहिं फाटक ते लथुसि रक्षा चवनि मां सिंध यूनिवर्सिटी हलिणो आहे त पुछे पियो त SC2 या फैकल्टी मूंखे कहिड़ी ॻाल्हि SC2 छा आहे ऐं फैकल्टी कहिड़ी मुसीबत आहे बहरहाल पोइ मां उनखे इहो क्लेरिफाई कयो त पोइ मूंखे फॉर्म वठिणो आहे ऐं एडमिशन वठण जे लाइ मां आहियां उनजे करे मूंखे जेको आहे उते वञिणो आहे पोइ हिकिड़ो ॿियो छोकिरो बीठो वञे चयो त भाउ पोइ तूं SC2 आरक्षण में वञ पोइ SC2 आरक्षण में आयुसि ऐं उते जेको आहे सो फॉर्म हुयो वरितो शुरू वारा 2 साल मां ॾाढो डिस्टर्ब आहियां मां रहंदो बि मुंहिंजा दोस्त मुंहिंजा क्लासमेट्स लंच में हुआ जेके आया हुआ हिते दोस्त प्रोग्राम में त उन्हनि सां हिते हॉस्टल ते ॿुधाई राइस जो प्रोग्राम हूंदो हुयो पोइ हितां बसि ईंदो हुउमि जस्ट क्लास अटेंड कया न कंहिंसां मिलण न ॻाल्हाइण न छा न छो सिधो जेको आहे सो वापसि पोइ ईअं 2 साल खनि गुज़री आहे पोइ होश संभालिया मां चयो जेको आहे सो जिते माण्हू आयो आहे त उते थोरो पंहिंजी आइडेंटिफिकेशन करे ऐं जेको आहे सो इंजॉय करे लाइफ खे पोइ ईअं अलाह सां सुठनि दोस्तनि जो साथ थो जिन दोस्तनि जो साथ रहियो ज़ुल्फ़कार दुनियो ऐं रियाज़ जमाली हे मूंसां तमामु सुठा कंपनी में रहिया ऐं पोयां 2 साल असां ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियो पोइ मज़ाक खिलण चकर हितां खां IT खां वठी CL ताईं केमिस्ट्री आर्ट्स फैकल्टी फिजियोलॉजी इवन असां ये सभु घुमियासीं फिरियासीं इंजॉय कयोसीं आवारागर जूं टैंक ऐं चिलविलायूं उहे सभु ज़िंदगी कॾहिं नथो विसारे सघां ज़िंदगी जा यादगार लम्हा गोल्डन डेज़ 4 साल जेके असां गुज़ारिया गुज़ारिया सभिनी दोस्तनि सां गॾु ख़ासि रियाज़ ऐं ज़ुल्फ़कार जो मूं ज़िक्र कयो इन्हनि सां कंपनी जी पोइ हिननि सां गॾु रहियासीं इवन मां हिननि खे एतिरे क़दुरु कंपनी में गॾु रहियासीं जो मां हिननि खे हितां हॉस्टल शिफ्ट कराए सिटी पाण वटि वठी वियुसि हुते फ्लैट ते गॾु रहंदा आहियूं ऐं हीउ जेको हिकदमि घोट पवण वारो हुयो इहो मुंहिंजो आइडिया हुयो जेको मूं जेको आहे सो कयो उनजे लाइ घोट थियण जे लाइ मूं जॾहिं ज़ुल्फ़कार खे चयो तोखे घोट थियणो आहे त उहो त राज़ी थी वियो ॿाहिरि कुंवार थियणु थोरो डिफिकल्ट ज़रूरु हुयो उनजे करे रियाज़ खे चयमि त रियाज़ हामी न पियो भरे मूंखे चयो तूं पाण छो नथो थी मूं चयो मुंहिंजो रंग सही कोन्हे ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं मां कुंवार थी ऐं हुते सजावट करे वेही रहां त पोइ कम खे केरु संभालींदो तंहिंजे करे प्लीज़ तूं थी चयो ॿिए कंहिंखे छो नथो मूं चयो मूंखे सभिनी खां वधीक क्लास जी सुहिणी पाण तूं थो लॻे तंहिंजे करे इहो तूं थी पोइ मूं हुनखे जेको चयो ऐं हुन लाइ तमामु छा चइबो निभाइण त हिकिड़ो निभाइण थींदो आहे मिड़ेई निभायो हुजसि न पर हिन ख़ूब निभायो जेको कैरेक्टर न कयो तमामु सुठो कयईं अहिड़े तरीक़े सां ज़ुल्फ़कार रियल घोट पे लॻो ऐं मुंहिंजे घर में ॻोठनि जी शादी कंदो कंहिं ॻोठनि न त एतिरो मज़ो न ईंदो जेतिरो रियाज़ सां शादी में अहिड़े तरीक़े सां जेको आहे वक़्तु गुज़रंदो हुयो ऐं 4 साल पूरा थी विया सभी दोस्तनि सां सुठो साथ रहियो ख़ासि तौर ते माजिद लॻी एहसान दस्ती असद भाइया मक़सूद शाह ऐं तारिक कना ऐं मुंहिंजो नवाज़ शाह जो दोस्त आहे जेको नवाज़ शाह खां वठी मुंहिंजो दोस्त रहियो आहे शहज़ाद मेमुना बशीर मेहरा इरफान शेख आहे विनोद आहे होशचंद आहे मतिलबु सभु दोस्त आहिनि सभु सुठा हलिया ऐं गिलगिती भाउर सभु तमामु सुठी कोऑपरेशन सां रहिया इन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी सभिनी सां सुठो तालुक़ रहियो ऐं ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि हीउ हिकिड़ो गोल्डन डेज या गोल्डन लाइफ जो हिकिड़ो स्टेज हो जेको अॼु असां पूरो करे था वञूं
ज़रूरी न आहे त अॼु खां पोइ असां वरी इहो वरी दुख कयो त वरी कॾहिं कोन मिलंदासीं। दुनिया ॾाढी नंढी आहे ऐं गोल दुनिया आहे, नेठ कंहिं मोड़ ते वरी मिलंदासीं। टक चिलगिलायूं गोग मज़ाक पिया थींदा ऐं ईअं न चवणु खपे त हीअ कोई बसि आख़िरी ॾींहुं आहे, हिन खां पोइ असां ख़तमु कयो। कुझु बि न आहे, तव्हां अञा जवान आहियो, तव्हांजी जवानी आहे, अञा तव्हां अॻिते घुमी फिरी सघो था, वरी स्टूडेंट थी सघो था ऐं जेको आहे सो मास्टर्स वग़ैरह करे सघो था, कोई मसइलो कोन्हे। पर बहरहाल हिकिड़ी जेका लाइफ आहे उहा पूरी थी आहे 4 साल, त उनजे करे जेको आहे सो हाणे फर्दर जेका आहे उहा प्रैक्टिकल लाइफ आहे, असांखे उनजे लाइ थोरो सोचणु खपे। ऐं जेकॾहिं असां हिते चिलविलायूं कयूं, मस्तियूं मज़ाक कयूं, पर हाणे असांखे फर्दर जेको आहे थोरो सीरियस थी पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में सोचणु खपे। ऐं हिते मूं जेको आहे सो हिकिड़ो शेयर पढ़ियो हुयो मार्कुनि जे हवाले सां, जेको शायदि कुझु टीचर्स खे हर्ट कयो या छा, साईं जीएम शोर साहब तमामु घणो ज़िक्र कयो, त उनजे लाइ मां क्लियर कयां त मूं शेयर पढ़ण खां अॻु में इहा ॻाल्हि कई त तव्हां काविश जेको आहे कार्टून ॾिसंदा आहियो। कार्टून मीन्स मज़ाक, त कार्टून तव्हां ॾिसंदा हेठां उनजे क्रिएटर नालो लिखियलु हूंदो आहे मुनवर अबड़ो, त हीअ शाइरी मुनवर अबड़े जी, त मुंहिंजो त मुनवर अबड़ो जहिड़े तरीक़े सां खिलाईंदड़ कार्टून ॾींदो आहे, ईअं हुनजी शाइरी मज़ा या शाइरी या मज़ा या शाइरी हुई। पंहिंजे लाइ हिनखे सीरियस वठण जो को मक़सदु कोन्हे, मां जस्ट तव्हां सां ईअं मतिलबु तव्हांखे एंटरटेनमेंट प्रोवाइड करण जे लाइ इहो शेयर पढ़ियो ऐं मां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं जेकॾहिं हिन 4 सालनि में के दोस्त असां थोरो नाराज़ आहिनि या कंहिं सां कंहिं इख़्तिलाफ़ थिया हुजनि, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो कंहिं सां न थियो आहे, पर जेकॾहिं कंहिंखे दिलि में मुंहिंजे लाइ हुजे त उनजे लाइ बि मां शेर में ई चवंदुसि त कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी, हिकिड़ी मुर्ग जीआरींदी, हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। हर पाखंडी मेरा मेड़ो अथई, चढ़ तारनि मेरा मेड़ो अथई, ही रूह बि रूह बि मेड़ो अथई ऐं पंहिंजी सूंह बि मेड़ो अथई, अंदाज़ ऐं नाज़ बि मेड़ो अथई ऐं राज़ न्याज़ बि मेड़ो अथई, सभु सदाऊं मेड़ो अथई ऐं नूरीअ जी निड़ बि मेड़ो अथई। ॿोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ ऐं लोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। जेको लिखंदी पढ़ंदी आहे ऐं लहण चढ़ण जो कसम अथई ऐं लिखण पढ़ण जो कसम अथई, कॉलेज जो ईंदी वेंदी आहे नचण वञण जो कसम अथई, जो सम्झी सघंदी नाहे कॾहिं जो सर खां पुछण जो कसम अथई। हीअ दिलि त पराई दिलि आहे पर पंहिंजीअ जो कसम अथई, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। दिलि दर्दन मारीअ ॾे ॾिस तूं, अखि लुड़कनि वारीअ ॾे ॾिस तूं, दिलि दर्दन मारीअ ॾे ॾिस तूं, अखि लुड़कनि वारीअ ॾे ॾिस तूं, पोशन में पहिरियल छा पिया आहिनि घर जी जारीअ ॾे ॾिस तूं, हिन सारे जग में जेका अथई ऐं चीज़ यारीअ ॾे ॾिस तूं। ॾस कंहिं कंहिंखे मां मेड़ कयां, ॾस कंहिं कंहिंखे मां मेड़ कयां, चई जंहिं कंहिंखे मां मेड़ कयां, सरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ ऐं धरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ ऐं कावड़